नाज़रीन, टंडो आदम शहर समेत 10 यूसीज़ जा केतिराई ॻोठ बरसाती पाणी हेठि हुजण सबबि मुतासिरनि सरकारी स्कूलनि में पनाह वरिती। खैन इंतज़ामिया समेत सियासी ऐं समाजी धुरनि पारां खाद खुराक पहुचाई वई आहे। मुतासिरनि पाणी जी निकाल लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो आहे। उन हवाले से पेश आहे एसएस न्यूज़ के रिपोर्टर अब्दुल्ला बेहण जी हीअ रिपोर्ट। सिंधी मेन स्कूल में मौजूद आहियूं, जिते गुज़िरियल शाम का बरसात जो सिलसिलो 24 कलाकनि ताईं जारी रहियो, जंहिंखां पोइ मुख़्तलिफ़ ॻोठनि में बंद टुटो घारा लॻण पर सबबि जेतिरा केतिरा ॻोठ ॿुॾी विया, जिन खे सिंधी मेन स्कूल में रिहायो वियो आहे। अचो त असां सां गॾु ॻोठाणा मौजूद आहिनि, ॻाल्हायूं था उन्हनि खे कहिड़ी सहूलियतूं मिलियूं आहिनि, कहिड़ियूं न आहिनि। जी ऐं असां राति निकिरी आया आहियूं, कुझु भाउर ॾींहं सुबुह निकिरी आया आहिनि। हींअर ताईं को बि इंतिज़ामिया न आयो आहे, ख़िदमत आया आहिनि, सिर्फ़ु असांखे पाणी जो ॾेई विया आहिनि कूलर। बाक़ी चई विया आहिनि मानी मोकिलियो, हींअर ताईं 3 थी चुका आहिनि, असांजा ॿार बुख ते आहिनि, कोई बि न आयो आहे। ऐं फैमिलीअ खे हींअर आया आहिनि 5 मानियूं ॾेई विया आहिनि। 5 मानियुनि ते छा गुज़ारो थींदो, जेके 10 घर में भाती आया आहिनि, 8 घर में भाती आया आहिनि, हींअर ते असांखे कुझु न मिलियो। वसारनि खे इहा ई अपील आहे असांजी सार लधी वञे। हाँ, इंतज़ाम कोई तरफ़ न आयो, सिर्फ़ु ख़िदमत वारा आया आहिनि। इहो असांखे पाणी चई विया आहिनि ऐं मानी मोकिलींदासीं, 3 थी चुका आहिनि, हींअर कंहिं बि असांखे कुझु बि न मोकिलियो आहे। ॿियो ढंढ टुटी आहे, बरसाति में असांजा घर ॿुॾी विया आहिनि, जेके तक़रीबन 200 घर 150 घर ॿुॾो आहे। तक़रीबन 200-250 माण्हू आया आहियूं, को बि असां वटि न आयो आहे। हिते सरफ हुया असरा ॾेई विया आहिनि, को बि माण्हू असां राति असांखे 12 बजे चांवर ॾेई आहे। हींअर त नंढड़ा बच्चा आहिनि, केर बि असां ॾे न आयो आहे, न ई कंहिं पुछियो ई आहे। बसि असांजे मुताबिक़ इहो आहे त माना नंढड़ा बच्चा आहिनि, असांजी सार लधी वञे। जिनारे ताईं हिन ॻोठनि जी ॻाल्हि ॿुधी त हुननि जो इहो चवणु आहे त न को असांखे हिन वक़्त ताईं सिर्फ़ु अलख़िदमत रुॻो पाणी जो कूलर ॾेई विया आहिनि। अञा ताईं मानी जो बंदोबस्तु न आहे, न को नाश्तो वग़ैरह असांखे कुझु हिन वक़्त ताईं न आहे मिलियो। उन्हनि इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त असांखे फौरी तौर सहूलियतूं ऐं खाद खुराक जो बंदोबस्तु कयो वञे। जी।